वअशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अरसलहु बिल-हक़्क़ि बशीरन व नज़ीरा। मन युति'िल्लाह व रसूलहु फ़क़द रशद वहतदा व मन यअसिल्लाह व रसूलहु फ़क़द ضल व गवा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। फ़अऊज़ु बिल्लाहि अस्समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फ़अम्मल इंसानु इज़ा मब्तलाहु रब्बुहु फ़अकरमहु व नअमहु फ़यक़ूलु रब्बी अकरमन। वअम्मा इज़ा मब्तलाहु फ़क़दर अलैहि रिज़क़हु फ़यक़ूलु रब्बी अहानन। कल्ला बल ला तुक्रिमूनल यतीम वला तहादून अला तामिल मिस्कीन। रब्बि शरह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। हर किस्म जी तारीफ़ हम्द व सना बुज़ुर्गी वॾाई अल्लाह वहदहू ला शरीक जी ज़ात खे जुगाए जेको हिन पूरी काइनात जो अकेलो ख़ालिक ऐं मालिक आहे। बेहिसाब दुरूद सय्यदुल मुरसलीन रहमत लिल आलमीन साक़ी कौसर खैरुल वरा अहमद मुज्तबा मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मुबारक ते हुजनि जिनकी अल्लाह ताला इन पूरी कायनात जे लाइ रहमत बनाए मबूस फरमायो। मुख्तसर हम्द व सलात खां बाद सही बुखारी में अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे एक शख्स नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खिदमत में हाज़िर थियो। अर्ज़ कयई अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहिड़ो अमल अहिड़ो कमु मूंखे ॿुधायो जंहिंजे अदा करण सां आउं जन्नत में दाख़िल थी वञा।
सोच केड़ी प्यारी है। अरे पंहिंजी कहिड़ी सोच आहे मौली साहब जी अहिड़ो को वज़ीफ़ो ॿुधा, अहिड़ो को तावीज़ी धाॻो फीणो ॿुधा, बसि यार कारोबार जेको आहे मुंहिंजो चमकी वञे, फसल ॾाढा सुहिणा थियनि। मुंहिंजी तव्हांजी सोच में ऐं असहाबनि जी सोच में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। हिकिड़ो साहबी चए थो त आऊं नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ रातुनि जो वज़ू जे लाइ पाणी रखंदो हुउसि। मुंहिंजी कोशिशि हूंदी त पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं ॿाहिरि निकिरनि हाजत महसूस कनि पाणी वग़ैरह जी वज़ू वग़ैरह जे लाइ पेश कंदो हुउसि। हिकिड़े ॾींहुं मूंखां अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछो, बल्कि मूंखे फरमायो, मुंहिंजा सहाबी घुर तोखे छा खपे? अल्लाह जे रसूल फरमाइनि चओ घुर मूंखां। अल्लाह जे रसूल तव्हांजो चयो आहे त हिकिड़ी तमन्ना आहे। कहिड़ी? तव्हां सां गॾु जन्नत में रहण थो चाहियां। ऐं कोन चयो मूंखे का नौकिरी ॾियो, मूंखे ज़मीन ॾियो, हुकूमत में मूंखे हिसो ॾियो, न। माना हुननि माण्हुनि जी सोच हुई त कहिड़े बि हिसाब सां जन्नत में हलिया वञूं। पोइ साईं जिन फरमायो त पोइ हाणे ॻाल्हि ॿुध, कसरत सां घणे में घणा सजदा कर, इंशाअल्लाह जन्नत में वेंदे। त ही शख़्स चए थो साईं अहिड़ो अमल ॿुधायो जंहिंजे अदा करण सां जन्नत में हलियो वञा। पाण ताबुदुल्लाह ला तुशरिक बिही शैया, वो जन्नत जा राही, जन्नत में वञण वारा सब खां पहिरियों कानून ऐं क़ाइदो ॿुध। पहिरियों कानून इहो आहे त हिकु अल्लाह जी इबादत कंदे रब सां गॾु कंहिंखे शरीक न कंदे। जन्नत में वञण जे लाइ पहिरियों शर्त, पहिरियों स्टेप, पहिरीं ॾाकण यादि रखो, अल्लाह जा बानो आसमान जे बुलंदियुनि ताईं तव्हांजा अमल पहुची वञनि, ज़मीन जा किनारा भरे छॾी, जबल जी चोटियुनि ताईं तव्हांजा अमल पहुची वञनि। ज़र्रे बराबर शिरक जी मिलावट आहे त अल्लाह तबारक व तआला वटि इन्हनि अमलनि जी को क़दुरु न आहे, हवा मनसूरा। जिन तिरीअ ते का मिटी रखी फूक ॾे उॾारियो, तीअं फूक सां जा अमल उॾारिया वेंदा। मूंखे ज़रूरत न आहे मुशरिक जे मल। माण्हुनि असां खां शिकवा आहे त यार या लतीफ़ शिरक ऐं बिदअत ते घणो था ॻाल्हायूं। अल्लाह जा बाना, इन जे हूंदे त तुंहिंजो को अमल ई क़बूल न आहे। निमाज़ बाद में आहे, रोज़ो बाद में आहे, ज़कात बाद में आहे, जिहाद बाद में आहे, ख़र्च करण बाद में आहे, भलायूं सभु बाद में। सभ खां पहिरियों शर्त, अवल शर्त आहे त पंहिंजे मन खे बिल्कुलु शिरक खां साफ़ कर। हिकु ज़र्रे बराबर जेको आहे उन में मिलावट न हुजे। तॾहिं त मुंहिंजे पैगम्बर फरमायो त सभ खां पहिरीं जन्नत में वञण जे लाइ तोखे नुस्ख़ो ॿुधायां, अल्लाह जी इबादत कजां। उहा जानी हुजे, चाहे माली हुजे, चाहे बदनी हुजे। कुल इन्न सलाती व नुस्की व महयाय व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन। ओ मुंहिंजा पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तू ऐलान कर त मुंहिंजी निमाज़, मुंहिंजी कुर्बानी, मुंहिंजो मरण, मुंहिंजो जीअण सिर्फ़ु अल्लाह रब्बिल आलमीन जे लाइ, ला शरीक लो, जंहिंजो को बि शरीक न आहे। ऐलान कर, तव्हां माण्हुनि खे ॿुधायो त मुंहिंजी निमाज़ जेकी पढ़ां थो ख़ालिस मुंहिंजे रब जे लाइ, मुंहिंजी कुर्बानी, ऐं जेको जानवर कुहां थो, ज़बह थो कयां, ग़ैरुल्लाह जे लाइ न, हिकु अल्लाह जे लाइ। सही मुस्लिम में सैयदना अमीरुल मोमिनीन अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह तआला अन्हु का रिवायत है। अल्लाह के रसूल जो फरमाना, उन शख्स ते लानत है मन ज़बह लिग़ैरिल्लाह,
जेको जानवर अल्लाह खां सवा ॿिए कंहिंजे लाइ ज़बह थो करे, ॿिए कंहिंजे लाइ कोहे थो। अली मुर्तज़ा फरमाइनि था, अल्लाह जो रसूल फरमायो, इन शख्स ते रब जी लानत वसे जंहिं अल्लाह जी ज़ात खे छॾे करे ॿिए कंहिंजे लाइ जानवर ज़बह कयो। उन शख्स ते रब जी लानत पए जेको पंहिंजे पीउ ते लानत थो करे। अॼु आहिनि बदबख़्त जेके माउ पीउ खे लानतान कनि था, माउ पीउ खे घटि ॻाल्हाइनि था, माउ पीउ खे भूंडा बि ॾियनि था, माउ पीउ खे गारियूं ॾियनि था। अॼु उहो दौर आहे जो माउ पीउ खे मारीनि बि था। ऐं इहो इंसान लानती इंसान आहे। दुनिया में बि ज़िलत खणंदो, यादि रखिजो, आख़िरत में बि ज़िलत खणंदो। हीअ न दुनिया में इज़त माणींदो न आख़िरत में। पर फरमाया उन शख़्स ते लानत आहे जेको कंहिं बिदअतीअ खे पनाह ॾे। बिदअत केॾी वॾी बुरी शइ आहे। बिदअत आहे छा? हुनखे सिंग त कोन परे खां ख़बर पए बिदअत पंहिंजे परे थियो आहे छा? हर उहो कमु जंहिंमें तव्हांजो इरादो नियत सवाब जो हुजे त हिन अमल सां मूंखे सवाब खपे, पर इहो अमल न अल्लाह जे किताब में हुजे न मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान में हुजे। तव्हां पंहिंजे मन ई पंहिंजे इरादे पंहिंजे तरफ़ां को अमल कयो ऐं इहा नियत हुजे त मूंखे हिन में सवाब मिलंदो, जॾहिं त पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी का हदीस न आहे, जॾहिं त क़ुरान में इहो सबूत न आहे। फरमाई त जंहिं बिदअती खे लानत ॾिनी, अल्लाह जो रसूल फरमायो उन शख़्स ते लानत आहे। आख़िरी कम जी ॻाल्हि ॿुधो, जेको हारी नारी जेके ज़मींदार हुयो, थोरो ख़्याल सां कजो कमु। कहिड़ो लानत आहे उन शख़्स खे जेके ज़मीन जा निशान मटाए थो। रातो राति पत्थर निकिरी वियो, छो जो हाणे त अॻियां त कोन थो वधी सघां। पत्थर हटंदो जेको माना हद मुक़ररु थी पई आहे, पोइ त अॻियां वधंदुसि। मन सरक मनार लार चई उन शख़्स ते लानत वसे जेके हदूं आहिनि, जेके पत्थर आहिनि, घरनि जूं हदूं आहिनि, तव्हांजे ज़मीनुनि जूं हदूं आहिनि, तव्हांजे प्लाटनि जूं हदूं आहिनि, के बि जेके शयूं आहिनि उनखे माना त चोरी करे उतां खां कढी छॾे तव्हां त मूंखे अॻियां चोरी करण में या बेईमानी करण में मूंखे सहूलियत मिले। फरमाए इन शख़्स ते बि रब जी लानत वसे। इन्हनि पुठनि कमनि खां बचाइणो आहे त अल्लाह जे रसूल छा फरमायो? सभ खां पहिरीं हिकु अल्लाह जी इबादत कंदे, या अय्युहन्नास उअ्बुदू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम वल्लज़ीन मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। ओ इंसानो, अल्लाह तमाम इंसान खे पुकारे थो, इबादत कयो उन रब जी जंहिं तव्हांखे ख़लक़ियो आहे, जंहिं तव्हांखे पैदा कयो आहे, जंहिं तोखे अखियूं ॾिनियूं आहिनि, जंहिं तोखे कन ॾिना आहिनि, जंहिं तोखे पेर ॾिना आहिनि, जंहिं तोखे हथ ॾिना आहिनि, जंहिं तोखे जिगर ॾिनो आहे, जंहिं तोखे दिलि ॾिनो आहे, जंहिं तोखे दिमाग़ ॾिनो आहे। मूंखे ॿुधायो त हिकु हिकु शइ इंसान जी केॾी क़ीमती आहे। ऐं चवां थो त उन शख़्स खां पुछ वञे जेको इन्हनि शयुनि खां महरूम आहे। उन अंधे खां पुछ त अखि थींदी छा आहे? चलम नजअल लहू ऐनैन व लिसान व शफ़तैन। ओ इंसान तोखे ॾिसण जे लाइ मूं अखियूं अता फरमायो, माउ जे पेट में तोखे मूंखे अखियूं ॾिनियूं। ओ काफ़रो, जेकॾहिं तोखे अंधो पैदा कयां, माउ जे पेट मां अंधो पैदा थी, अरे गोलो पीर छा, जलालानी छा, शदापुर छा, पाकिस्तान छा, कि पूरी दुनिया विकिरो कर, पूरी दुनिया तूं ख़र्च कर, सब जी सब दौलत लॻा दुनिया जी, का बि ताक़त तोखे सॼो नथी करे सघे। आहे कंहिंमें जुरत थी, आहे कंहिंमें हिम्मत अचे तोखे अखियूं त ॾेई ॾेखारे। अॼु हादसनि में केतिरा माण्हू वीचारा अंधा थी वेंदा आहिनि, केतिरनि जूं टंगूं कटिजी वेंदियूं आहिनि, केतिरनि जा नक कटिजी वेंदा आहिनि, केतिरनि जा हथ कटिजी वेंदा आहिनि, बीमार में शुरू कटिजी वेंदा आहिनि। अरे जिन खे बि तव्हां पुकारियो था, जिन जे लाइ बि देगूं लाहियो था, जिन जे लाइ बि बकर कहो था, जिन जे दरनि ते पिया आहियो, आहे कंहिंमें जुरत? लॻाए त ॾेखारियो। सोन जी लॻी वेंदी, चांदी जी लॻी वेंदी, काठी जी लॻी वेंदी, दुनिया जी जहिड़ी शइ लॻी वेंदी, पर ओरिजिनल दुनिया जी ताक़त तोखे टंग नथी ॾेई सघे। अल्लाह चए थो रब आहे तव्हां, मां जे पेट में मूं तुंहिंजी तख़लीक़ कई। या अय्युहन्नास उअ्बुदू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम। ओ दुनिया जो इंसानो, पंहिंजे रब जी इबादत को जंहिं तोखे ख़लक़ियो आहे।
अलम नजअल लहू ऐनैन व लिसान व शफ़तैन। अरे ॾिसण लाइ तोखे मूं अखियूं अता कयूं, तुंहिंजे ॻाल्हाइण लाइ तोखे मूं ज़बान ॾिनी। जेकॾहिं गूंगो पैदा थी वञ, दुनिया जी ताक़त तोखे ज़बान नथी ॾेई सघे। तुंहिंजे 32 ॾंदनि खे लिकाइण जे लाइ मूं बहितरीन चप अता कया। ईमानदारी सां ॿुधायो, फ़ैसिलो तव्हांजे दिलि ते आहे। हींअर कुझु रोशनी आहे, कुझु ऊंद आहे, ठीकु आहे, बिजली न हुजे, नंढड़ो ॿारु हुजे, तव्हांजा 2 चप निकितल हुजनि, 32 ॾंद ज़ाहिर हुजनि, ऐं सम्झा तो 8 ॾींहं मिस्किन सुम्हंदो कोन, मूंखे ग़ैबात ॾिठी आहे। रब चए थो मूं तोते केॾा थोरा कया। ओ निमक हराम, मूं मां जे पेट में तोखे पैदा कयो, दुनिया जी ताक़त उते कान हुई, दुनिया जे कंहिं डॉक्टर जी वस जी ॻाल्हि कान हुई, दुनिया जे कंहिं मुर्शिद जी ॻाल्हि कान हुई, तोखे का तब्दील करे ॾेखारी न। हिकु रब जी इबादत कर जंहिं तोखे ख़लक़ियो आहे। आऊं तुंहिंजो रब आहियां, आऊं तुंहिंजो पालणहार आहियां। मां जे पेट में मूं तोखे पालियो, जॾहिं दुनिया में आए त तूं आए दुनिया में रोअंदो दाहूं कंदो आए। तुंहिंजी ग़िज़ा मूं बकरी में कान रखी, मूं मेह में कान रखी, मूं गऊं में कान रखी, कंहिं जानवर में कान रखी। तुंहिंजी मां जे छाती में तोखे मूं ग़िज़ा तुंहिंजी ॾिनी, ऐं हुनजे दिलि में मूं तुंहिंजे लाइ मोहबत विधी। दुनिया जी का बि ताक़त तोखे तुंहिंजा गुह मुट खणी त ॾेखारे, ऐं चवंदो कंहिंजो साबित करे ॾेखार न। आहे तव्हां में जुरत? अलाह चए थो, आहे मोहबत मूं मां जे दिलि में विधी। तुंहिंजे लाइ मूं तुंहिंजी मां जे अंदरि तुंहिंजो खाधो तयारु कयो, दुनिया जी ताक़त नथी करे सघे। मूं रब जी इबादत कर, मूंखे सुञाण, आऊं तुंहिंजो मालिक आहियां, आऊं तुंहिंजो हक़ीक़ी रब आहियां, आऊं तुंहिंजो पालणहार आहियां। मूंखां छॾे कर दर दर जूं ठोकरूं न खा, कुझु कोन मिलंदई। कुल फत्तख़ज़्तुम मिन दूनिही औलिया ला यमलिकून लिअनफुसिहिम नफ़अन वला ज़र्रा कुल हल यस्तविल अमा वल बसीर अम हल तस्तवि ज़ुलुमात वन नूर। चो छा अल्लाह खां सवाइ ॿियनि खे पंहिंजो तव्हां वली दोस्त बनायो आहे, जेके पंहिंजी जान जा नफ़े नुक़सान जा मालिक न आहिनि, जेको पंहिंजी जान बचाए न सघिया, जेको पंहिंजो मौत टारे न सघिया, जेके पंहिंजे प्यारनि जो मौत न टारे सघिया। ओ इंसान तुंहिंजो मौत कहिड़ो टारींदा? मूंखां सवा सूरत राद आहे, 13 सिपारो आहे, क़ुरान मौजूद आहिनि, तर्जुमो पढ़ी सघो था। मुंहिंजा पैगंबरनि खे ॿुधा, जिन खे बि तव्हां मूंखां सवा पंहिंजो वली दोस्त बनायो आहे। फरमाई ला यख़्लुक़ून शैया, कुझु बि नथा ठाहे सघनि, कुझु बि नथा बनाए सघनि। कि पोइ सॼो ऐं अंधो बराबरि थी सघे थो? मूंखे ॿुधायो त हिकिड़ो माण्हू अंधो हुजे, ॿियो ॾिसण वारो हुजे, ऊंदा ऐं ॾींहुं यानी राति ऐं ॾींहुं बराबरि थी सघनि था? नथा थी सघनि। अल्लाह चए थो पोइ भला रब ऐं मालिक ऐं ग़ुलाम, आऊं तव्हांजो रब आहियां, उहे बराबरि थी सघनि था? जी तव्हांजो ग़ुलाम आहे, तव्हांजो नौकर आहे, उनखे तव्हां ज़मीन में हिसेदार कंदव? पंहिंजे कारोबार में हिसेदार कंदव? कोन कंदव न। जी जॾहिं तूं पंहिंजे नौकर खे कंहिं बि कारोबार में, कंहिं बि ज़मीन में, कंहिं बि वापार में हिसेदार थियणु पसंदि कोन थो करीं, त मूंखे ॿुधा त आऊं रब कीअं इहो ॻाल्हि खे पसंदि कंदुसि? मुंहिंजनि ग़ुलामनि खे, मुंहिंजनि ॿारनि खे, जेके मुंहिंजा ई ख़ल्क़ आहिनि, उन्हनि खे तव्हां मुंहिंजे बराबरि था कयो। चयो इंसाफ़ त कोन्हे। ऐं चवंदा मानी ॾियो न ॾियो, पर लाउड चङो ॾियो मुंहिंजा बाबा। मानी त माण्हू गर्व खाईंदो आहे। त सभ खां पहिरीं ताबुदुल्लाह ला तुश्रिक बिही शैया, ओ जन्नत में वञण वारा मुंहिंजा साथी, मुंहिंजा सहाबी, हिकु अल्लाह जी इबादत कजां, उन सां गॾु कंहिंखे शरीक न कजां। नंबर 2, फर्ज़ निमाज़ अदा कजां। हाणे पाण केतिरो निमाज़ जे वेझा आहियूं,
ईमानदार पंहिंजे दिलि ते हथ रखो, मूंखे चवण जी ज़रूरत कान्हे। पाण अल्लाह जे दर ते केतिरा वेझा आहियूं ऐं पाण ओताकुनि में ऐं होटलुनि ते ज़मीनुनि ते कारोबार में केतिरा वेझा आहियूं। मुझे तो लोड हटायो कुछ, लोड हटायो ना कुछ। इनके हटाए इनको परे करा बावण बेके करूं जॾहिं हले त पोइ अॻियां कंदासीं। हाल फ़िलहाल पोइ हिते त कयोसि। सही आहे। अब आई को हला ये जब ठह गया हाँ से ना ना वो तुम बंदे तो अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो तो जन्नत में वञण जे लाइ तोखे फर्ज नमाज अदा करनी पवंदी। तूं मूं अर्ज़ पे कयो त अॼु असां वटि निमाज़ुनि जो केतिरो आहे हिसाब, असां केतिरा पाबंद आहियूं निमाज़ जा, ऐं केतिरा माण्हू बेफ़िक्र ऐं सम्झनि था त निमाज़ छॾण जो को गुनाह कोन्हे। सही बुखारी जी रिवायत आहे, मशहूर रिवायत है। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे, आउं सुतो पियोसि, मूं वटि ॿ फ़रिश्ता आया, मूंखे चयोसीं हलो, मुंहिंजो हलो, ऐं हुन सां गॾु हलियुसि। असां हिकु अहिड़े जॻह अहिड़े मक़ाम वटि पहुतासीं, हिकिड़ो माण्हू ईअं सिधो सुतो पियो हुजे, ॿिए माण्हू जे हथ में वॾो पत्थर हो। उन सुतल शख़्स जे मथे के ते तुंहिंजो मथो चिथरीजी ते वियो, ज़रा ज़रा ते थियो ऐं पत्थर वञी परे किरियो। हीउ हणण वारो वरी वञे थो पत्थर खणण जे लाइ। फरमायो जॾहिं वापसि थियो तेसीं ताईं हिन जो मथो वरी दुरुस्त थी वियो, वरी हिनखे हईं। माना हिकिड़ी सज़ा हुई जेका मुसलसल हली पई। मूंसां गॾु जेका फ़रिश्ता हुआ, मूं हुन खां सुवाल कयो, हुन खां पुछो त हिननि शख़्सनि खे, हिन शख़्स खे कहिड़े जुर्म में हेॾी वॾी सज़ा ॾिनी पई वञे। ॿुधायो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ही उहो शख़्स आहे जंहिं क़ुरान पढ़ी विसारे छॾियो, जंहिं क़ुरान पढ़ी विसारे छॾियो। हीउ हाफ़िज़नि जे लाइ, आलिमनि जे लाइ, आम माण्हुनि जे लाइ वॾो सबक़ु आहे त हिन शख़्स क़ुरान त पढ़ियो पर उन खां पोइ उनखे विसारे छॾी, छॾे ॾिनी। ऐं ॿी ॻाल्हि, फ़र्ज़ निमाज़ जे वक़्तु ई सुम्ही रहंदो हो। जो अॼु मथो इन करे चिथरियो पियो वञे, ज़रा ज़रा कयो पियो वञे, ॿ खामियूं, हिकु त अल्लाह जे कलाम खां परे, ॿियो अल्लाह जे दर खां परे। ॿियो तूं मां ॿ थिए ए बंदि थी वई पिचे चालू करी बसि। हिकु अल्लाह जे कलाम खां परे, ॿियो निमाज़ खां परे। आलम बरज़ख में हिन जे मथे खे चिथरियो पियो वञे। निमाज़ न पढ़ी तूं छा थियो ॿुधां?
यौम युकशफन साक़ वयुदऊन इला सुजूद फला यस्ततीऊन खाशियतन अबसारुन तरकुम ज़िल्ला वक़द कानू युदऊन इला सुजूद वहुम सालिमून। अल्लाह फरमाए तो जेॾी क़यामत जो ॾींहुं थींदो अल्लाह पंहिंजी पिनीअ खे खोलींदो तमाम इंसाननि खे सजदे लाइ सॼो वेंदो फला यस्ततीऊन पर केतिरा माण्हू ताक़त न रखी सघंदा केतिरा माण्हू सजदो न करे सघंदा छो एॾो मुश्किल त कोन्हे। इन जी तफ़सीर में सही बुखारी में हदीस आहे अल्लाह जे रसूल फरमाया त जंहिं शख़्स दुनिया में निमाज़ में कोताही कई निमाज़ में सुस्ती कई ॾेखाजल निमाज़ अदा कयई रब करीम हिन ते सज़ा हिकिड़े दाख़िल कंदो। हिन ते कहिड़ी सज़ा ईंदी फरमायो जी चेल जेकी आहे काठी वांगुरु सख़्तु थी वेंदी लचक ख़तम थी वेंदी निबड़ी कोन सघंदो मर्द चाहे औरतूं हुजनि उन मैदान महशर में आदम अलैहिस्सलाम खां वठी आख़िरी बानू ते गॾु हूंदो तन ते कपिड़ो कोन हूंदो पेर में जूतो कोन हूंदो नफ़्सा नफ़्सी जो दौर हूंदो केर केॾे निहारींदो बि कोन। यौम यफ़िरुल मरउ मिन अख़ीहि व उम्मिही व अबीही व साहिबती व बनीही उन ॾींहुं इंसान पंहिंजी माउ खां बि परे थी वेंदो पंहिंजे पीउ खां भॼी वेंदो पंहिंजे औलाद खां परे थी वेंदो पंहिंजी ज़ाल खां परे थी वेंदो पंहिंजे सॻे भाउ खां बि परे थी वेंदो। अल्लाह 5 रिश्ता ॻणाया क़ुर में माउ पीउ ज़ाल औलाद ऐं भाइर छो जो इंसान इन्हनि 5 जे वेझो ई वेझो रहे थो। इहे ई 5 रिश्ता मुंहिंजे रब करीम बयान कया ए इंसान जिन जे लाइ तूं दुनिया में सभु कुझु करण जे लाइ तयारु आहीं पर इहो ज़हन में रखजां इहो गौर कजां इन मां हिकिड़ो बि तुंहिंजे उते वेझो कोन ईंदो केर बि तोखे हिकिड़ी नेकी ॾियण जे लाइ तयारु न थींदो। उन ॾींहुं जॾहिं महशर जे मैदान में इंसान रब जे साम्हूं बीठो हूंदो जॾहिं अल्लाह जा नबी बि चवंदा रब्बे सल्लिम अल्लाह तू बचाए जा अल्लाह तू बचाए जा नफ़्सी नफ़्सी जा अल्फाज आहिनि सही बुखारी अरे अल्लाह जा बाना पढ़ी त ॾिस न मुननि जूं कहाणियूं छॾ किसन खे छॾ अच अल्लाह जे रसूल जे तरफ़ दुनिया जा किसा दुनिया जूं ॻाल्हियूं असांजे लाइ पाबंदी छाती आहे तरक़्तु फ़ीकुम अमरैन मुझे पैगंबर साहब फरमायो 2 शयूं तव्हां लाइ छॾियो पियो वञा लन तज़िल्लू तव्हां कॾहिं बि गुमराह नथा थी सघो किताबुल्लाह व सुन्नत हिकु अल्लाह जो किताब आहे ॿियो मुंहिंजो तरीक़ो आहे मुंहिंजी सुन्नत आहे सुन्नत किथां मिलंदी तव्हांखे अहादीस मां मिलंदी किताबुल्लाह अल्लाह जो कलाम आहे क़ुर हदीस जो मुतालो कयो अल्लाह जा बाना ही ज़िंदगी ईअं बर्फ़ वञे पई पिघलजी का ख़बर न आहे कॾहिं मौत अची वञे नादान थी न मर सुभाणे न चई अल्लाह मूंखे कंहिं चयो ई कोन तो मेहनत कई तो कोशिश कई कारोबार लाइ केॾी कोशिश आहे ज़मीन लाइ केॾी कोशिश आहे दुकान लाइ केॾी कोशिश आहे नौकिरी लाइ केॾी कोशिश आहे औलाद लाइ केॾी कोशिश आहे ॾींहं राति हिकु अड़े राति जो पारो पवंदो हुजे पोतड़ो ॿधो पियो अथई कुल्हे ते कोॾर अथई मजाल चवंदो हिकिड़ो मिंट तुंहिंजो केरु खाई अथई हिकिड़ो मिंट वॾी ॻाल्हि आहे कीअं बाक़ी दुनिया जे लाइ तूं तेज़ आहीं बाक़ी दीन लाइ पाण खे कहिड़ी ख़बर तोखे ख़बर त पवंदी अॻियां हल हिते तो ख़बर कान्हे न छो तूं ख़बरदार थियण बि कोन थो चाहीं तूं सिखण बि कोन थो चाहीं तूं क़ुर खोलण बि कोन थो चाहीं तूं पैगंबर जो फरमान ॿुधण कोन थो चाहीं तूं कन ढार थी करे ज़िंदगी गुज़ारण थो चाहीं गुज़री वेंदई मुंहिंजी बि गुज़रंदी तव्हांजी बि गुज़रंदी पर मामिलो अॻियां ॾुखियो आहे अॼु अल्लाह जे दर खां परे रहण वारो क़ुर ललकारे पियो फरमाए तूं न ॾींहुं सॼो अचो अल्लाह खे सजदो कयो फला यस्ततीऊन अल्लाह फरमाए तो ताक़त रखी कोन सघंदा पैगंबर ॿुधायो त हिन जे मथां बीमारी दाख़िल कई वेंदी यार दुनिया में त बांग ईंदी भॼी वेंदा हुआसीं घटी मटाए वेंदा हुआसीं दर खां कोन गुज़रंदा हुआसीं मतां को चई विझे बांग अची वई आहे
यक़ूलुल इंसानु यौमइज़िन अयनल मफ़र कल्ला ला वज़र इला रब्बिका यौमइज़िनिल मुस्तक़र युनब्बउल इंसानु यौमइज़िन बिमा क़द्दम व अख़र। कि उन ॾींहुं इंसान चाहींदो त भॼी पंहिंजी जान छॾायां, चऊं रब तोखे चवां ख़बरदार तोखे भॼण जी जॻह कान मिलंदी। चवंदो भला किथे पनाह वञा, किथे लिकी वञा। दुनिया में उहो ताक़ में लिकी वेंदोसि, दुनिया में होटल में हलियो वेंदोसि, दुनिया में घर में हलियो वेंदोसि, दुनिया में बनी ते निकिरी वेंदोसि, पंहिंजे दफ़्तर में निकिरी। भला हेॾां केॾां वञा, चई ला वदर, इंसान तोखे किथे बि लिकण जी जॻह कान मिलंदी। युनब्बउल इंसान यौमइज़िन बिमा क़द्दम व अख़र। कि उन ॾींहुं इंसान खे आगाह कयो वेंदो, इंसान खे ॿुधायो वेंदो, इंसान जेको दुनिया में पोयां छॾे आयो आहीं, जेको आख़िरत लाइ करे तुंहिंजे साम्हूं आहे। ववुदिअल किताब फतरल मुजरिमीन मुशफ़िक़ीन मिम्मा फ़ीह वयक़ूलून या वैलतना मा लिहाज़ल किताब ला युग़ादिरु सग़ीरतन वला कबीरतन इल्ला अहसाहा ववजदू मा अमिलू हादिरा वला यज़लिमु रब्बुका अहदा। रब चयो जॾहिं किताब साम्हूं रखियो वेंदो, तूं ॾिसंदे त गुनहगार उन किताब खे ॾिसी डिॼंदा। किताब खे डिॼंदो आहे छा? ईमानदारी सां ॿुधायो, हीअं न सथा किताब जा पिया हुजनि, तव्हांखे ख़ौफ़ थींदो? किताब आहे न, डिॼी छो पियो? हीउ तुंहिंजो किताब आहे, हीउ तुंहिंजी ज़िंदगी जो किताब आहे। ओ दुनिया में फिल्म ॾिसण वारा, ओ बेहया इंसान, धीउ बि तुंहिंजे घर सां गॾु वेठी आहे, ज़ाल बि तोसां गॾु वेठी आहे, भेण बि तोसां गॾु वेठी आहे, अमड़ बि तोसां गॾु वेठी आहे, घर वारा सभु वेठा आहिनि, फिल्मूं ॾिसी तो ख़ुशि पियो थी, खिली पियो, वॾियूं LCD तो घर में हणायूं आहिनि, ख़ुशि थी। दुनिया जूं फिल्मूं ॾिसी ख़ुशि थी, पोइ तुंहिंजी जॾहिं फिल्म हलंदी न, पोइ तोखे ख़बर पवंदी आहे फिल्म थींदी छा आहे। ओ तुंहिंजी असुल हलंदी, ही नकली फिल्म आहे, बेहयाई आहे, नंगापन आहे, पैसो कमाइण आहे। औरत पंहिंजो जिस्म विकिणी तोखे ॾेखारे पई, पर उन ॾींहुं कुझु बि कोन थींदई, तुंहिंजी फिल्म हलंदी। फतरल मुजरिमीन मुशफ़िक़ीन मिम्मा फ़ीह। कुरान तो चए तूं ॾिसंदे त हुन शइ किताब खे ॾिसी मुजरिमीअ ॾकंदो हूंदो। मा लिहाज़ल किताब, ओ यारो हिन किताब खे छा थी वियो आहे? छा थियो आहे? ला युग़ादिरु सग़ीरतन वला कबीरतन इल्ला अहसाहा। मूं नंढो गुनाह कयो, वॾो गुनाह कयो, लिकी कयो, कंहिंखे ख़बर बि कान्हे, पर हिन किताब में मौजूदु आहे। मूं सम्झो कहिड़ी कोन पियो ॾिसी। मूं उहे गुनाह कया जो दुनिया के कननि ताईं ख़बर कान पई। ईअं मरी विसां ख़ुशि हुउसि त मियां मूं हेॾा हेॾा जुर्म कया, पर यार कंहिंखे ख़बर कान पई। रब चए तो उते पाण चवंदो मा लिहाज़ल किताब, ओ हिन किताब खे छा थियो आहे? ला युग़ादिरु सग़ीरतन वला कबीरतन इल्ला अहसाहा। न मुंहिंजो नंढो गुनाह छॾी, न मुंहिंजो वॾो गुनाह छॾियो अथसि, हर शइ हिन में मौजूदु ऐं शुमार थियल आहे। आवाज़ सां ईंदो ववजदू मा अमिलू हादिरा वला यज़लिमु रब्बुका अहदा। अल्लाह फरमाए जेको करे आई तुंहिंजे साम्हूं आहे, तुंहिंजो रब कंहिंते ज़ुल्म करण वारो कोन हूंदो। न असां हिन में ज़्यादती कई आहे, न असां हिन में कमी कई आहे। किरामन कातिबीन यअलमून मा तफ़अलून। जी मुंहिंजे लिखण वारा बुज़ुर्ग किरामन कातिबीन ॼाणनि था जेको तव्हां कयो था। कीअं था ॼाणनि? जी तव्हां सां बिल्कुलु गॾु हूंदा आहिनि। जेको कयो पिया, तव्हां कॾहिं बि कलम जो आवाज़ कोन ॿुधो, कॾहिं कागज़ जो आवाज़ कोन ॿुधो, पर उहे लिखनि पिया। माण्हू छा चवंदो? यार केॾां वञा, केॾां कोन वेंदे, सिधो कर, कदे मरता क्या न करता। दुनिया में तोखे मोहलत हुई। वउमली लहुम इन्न कैदी मतीन। कि मुजरिमनि खे दुनिया में मूं ढर ॾिनी आहे, पर मुंहिंजी तदबीर वॾी मज़बूत आहे। न उते ढील हूंदी, न ढर हूंदी, न वरी उते को मसइलो थी रही ॿियो। सजदो कर, सजदो करणो अथसि। जीअं ई सजदो कंदो चेल सुकी पए, ऊंधो पियो हूंदो। इहा निशानी उन निमक हराम इंसान जी आहे, जंहिं खाधो बि पंहिंजे रब जो, पीतो बि पंहिंजे रब जो, पातई पंहिंजे रब जे। अल्लाह ताला फरमाए थो ज़ाल हिनखे अता कयमि, औलाद हिनखे अता कयमि, माल हिनखे अता कयमि, दुनिया जूं ज़मीनूं हिनखे अता कयमि, तरह तरह जूं नेमतूं नवाज़, पर हीअ अखियुनि पूर थी रहियो, अॼु ज़िल्लत में आहे।
खाशियतन अबसारुम तराकुम जिल्ला जी अख न जी डिजंदी ख्वारी जिल्लत न ते मुसल्लत हूंदी वक़द कानू युदौन लसुजूद वम सालिमून। रब फरमाए तो दुनिया में सजेला सजा वेंदा उते बिल्कुल ये सही सलामत हुआ इन जी चेल कम पे कयो हथन पे कम कयो हर शे कम पे कयो माशाअल्लाह फुर्तीलो माण्हू हर दुनिया में जेके कम न कया पे पर मुखां परे हो मुझे दर खां परे हो अज जिन के जिल्लत है अज ख्वार पियो थे ही वो इंसान है जो बेनमाजी हो तो मुझे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमायो ओ मुझा सहाबी ओ जन्नत में वजन वारा अल्लाह की इबादत कंदे उन सां गॾु के शरीक न कंदे नंबर 2 नमाज कायम करनी थी और गाल के मुख्तसर कंदो मौजूद हिकिड़ो कलाक हले। नंबर 3 फरमायो फर्ज जेकी ज़कात है वो अदा कर। ज़कात बुधी अथव न खाली वठण जे चक्कर में हाँ चलो ख़बर न पए तो किथे थेलो पे विराजे है ज़मींदार अल्लाह ताला एतिरो ॾिनो आहे जो सुकून न खाई सघे तो पर पिन जी आदत कीअं वञे। खुदा जा बानो अल यदुल उलिया खैर यदु सुफला मुझे पैगंबर जो फरमाना ही पिनन वारे हथ खां ॾियण वारो हथ बेहतर है। दुआ कयो अल्लाह ताला मूंखे तव्हांखे ॾियण वारो करे वठण वारो न करे पंहिंजो मुहताज करे दुनिया जो मुहताज न करे। अरे तोखे दुनिया ॾींदी पर ताना ॾींदी मालिक ॾे थो तोखे ताना कोन थो ॾे। अल्लाह जे रसूल फरमाए ते जेको शख्स सवाल थो करे कंहिंखां सिर्फ पैसे वधाइण जे लाइ हिनखे ज़रूरत कान हुई ही बुखियो कोन हो हिनखे हाजत कान हुई यार अचनि पैसा पाण फरमायो जॾहिं क़यामत जे ॾींहुं ईंदो हिन जे मुंहं ते गोश्त खल त छा गोश्त बि कोन हूंदो परे खां सुञो पेनू पियो अचे हिन सम्झो त का ॻाल्हि छॾियल आहे दीन में त ज़कात साल में हिकिड़ो दफ़ो अदा करणी आहे इंतिहाई आसान। ऐं चवां थो त इंतिहाई आसान तोरे हिन पैकेज खां आसान आहे जेको मोबाइल जो पैकेज करी थो न बा घणो आहे लख ते 2500 रुपया ज़कात आहे लख ते हर महीने न साल में लख ते 2500 रुपया अल्लाह जा बाना 200 सवा 200 भी महीनों कोन थो बीहे। दुनिया ते खर्च करण लाइ तैयार रही दोस्तन ते खर्च करण लाइ तैयार रही खुराफात में खर्च करण लाइ तैयार रही मेल ते रख रुपया लुटाए छॾींदे ॻाइणो अची त पैसा उछलाईंदे अहिड़े चंडे ते मूंखे अफ़सोस थींदो आहे संस मां जे पेर में जूतो न आहे पर ॻाइणे ते पैसो पियो छटे पिड़स जी दवा वरी पाड़े वारा पिनी कंदा आहिनि अहिड़े गैरत कान थी मुसलमान कजे त छा कजे चइजे त कंहिंखे चइजे। ज़कात अहम फर्ज़ आहे दीन जो हींअर कणिक लहे पई न ईमानदारी ॿुधा त ज़िंदगी में उशुर करे ॾिनो थी करे ॿुधो थी त उशुर थींदो चाहे साईं पूरी कान्हे ख़ाक तुंहिंजी पूरी थींदी जॾहिं रब जी राह में ख़र्च न कंदे त पूरी तुंहिंजी किथां थींदी। 20 मणनि ते हिकिड़ो मण अल्लाह जी राह में ॾियणो आहे। हाणे जॾहिं तोर कंदा न अधु मण कंदा बाबा ही मस्जिद खे ॾेई वॾो थोरो खे अधु मण ॾेई अहिड़े तूं अधु मण में राज़ी थींदे। सही मुस्लिम जी रिवायत आहे गौर सां ॿुधो अल्लाह जे रसूल सां फरमायो हिकिड़ो शख़्स सफ़र में पियो वञे मथां खां झुर ज़ाहिर थियो उन मां आवाज़ आयो त फलाणे शख़्स जे बाग़ खे वञी प्यार मुसाफ़िर हैरान थी वियो ही न झुर जे पोयां वञणु लॻो ॾिसां थी आहे छा केरु आहे कंहिंजे बाग़ में थो पए मींहुं थो वसे ठीक मथां ई ज़मीन ते मींहुं वसणु शुरू थियो हिकिड़ो हमरा ॾिठुमि उहो पाणी पियो वराए सलाम करे दुआ सलाम केरु मुड़ुसु मुसाफ़िर आहियां हीअं मूं माजरा ॿुधो त हुन में आवाज़ आयो ककरनि मां फलाणे माण्हू जे बाग़ खे वञी प्यार नालो पुछी नालो बि साॻियो चवां तोखां पुछां त तुंहिंजो अमल कहिड़ो आहे चवां ॻाल्हि ॿुध जॾहिं बि मुंहिंजो फसल तयारु थियो बटाई कंदो आहियां
या 3 हिसा कंदो आहियां। घणा हिसा? 3 हिसा। हिकिड़ो हिसो अल्लाह जी राह में ऐं ख़ैरात करे छॾींदो आहियां। हिकिड़ो हिसो वापसि ज़मीन जे ख़र्च लाइ रखंदो आहियां, कलर बिज खपंदो, ऐं हिकिड़ो हिसो पंहिंजे बचनि जे लाइ। 3 मां हिकिड़ो ज़मीन जे लाइ ख़र्च, हिकिड़ो पंहिंजे घर वारनि जे लाइ, ऐं हिकिड़ो हिसो अल्लाह जी राह में ॾींदो आहियां। तो ॾिठो ॿियनि खे पाणी मिले न मिले, पर रब करीम मुंहिंजे लाइ बंदोबस्तु कंदो आहे। तव्हां छा था सम्झो त 20 मणनि ते तो मण ॾेई छॾियो, 100 मण ते जेकर तो 10 मण ॾेई छॾिया, तोखे खोट थींदी? सवाल ई पैदा कोन्हे। तूं करे ॾिस, ख़र्च करे ॾिस त केतिरी अल्लाह तबारक व तआला तोखे बरकत थो ॾे। अॼु इलाइक़े में केतिरा मिस्कीन आहिनि, केतिरा ग़रीब आहिनि, केतिरा मुहताज आहिनि। अॼु जे ॾींदे फ़ाइदो थिए। वल्लज़ीन यकनिज़ून ज़हब वल फ़िज़्ज़त वला युनफ़िक़ूना फ़ी सबीलिल्लाह फबश्शिरहुम बिअज़ाबिन अलीम। अल्लाह चए थो जेको सोन ऐं चांदी गॾु था कनि, मुंहिंजी राह में ख़र्च नथा कनि, ओ मुंहिंजा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे दर्दनाक अज़ाब जी ख़बर ॾे। यौम युमा अलैहा फ़ी नार जहन्नम। इन सोन ऐं चांदीअ खे असीं जहन्नम जी बाह में ख़ूब गरम कंदासूं, पोइ 3 जॻहियुनि ते हिनखे दाग़ ॾींदासूं। हिन जी पेशानी खे असीं दाग़ ॾींदासूं, हिन जे पासराटनि खे असीं दाग़ ॾींदासूं, असांजे पुठनि खे दाग़ ॾींदासूं। कंहिंखे? जेके ज़कात नथा ॾियनि। सोन ऐं चांदी आहे, पैसा मौजूद आहिनि, हर हिकु शइ जी अलॻि सज़ा अथव, अलॻि ज़कात आहे। जानवरनि जी अलॻि ज़कात आहे, सोन जी अलॻि ज़कात आहे, चांदी जी अलॻि ज़कात आहे, रक़म जी अलॻि ज़कात आहे। अल्लाह जो रसूल फरमाए हिकिड़े शख़्स वटि पैसा आहिनि, मालदार आहे, पर ज़कात नथो ॾे। सही मुस्लिम जी रिवायत आहे त क़यामत जे ॾिहाड़े इन जो माल हिकिड़ो वॾो नांग थी वेंदो। हाणे हमरा अॻियां नांग पोयां। नांग हिन खे आवाज़ ॾींदो आहे, न कंज़ु का न मालिक, ओ भॼण वारा, दुनिया में कीअं मूंखे संभाले रखंदो में? अल्लाह भलो करे दर्द जो वरी पैसा वरी दिलि जे पासे खीसो रखियो। ईअं न अल्लाह जी राह में ख़र्च करे दिलि में अलाए केतिरा वसो न यार, मुंहिंजो इरादो त 50 जो आहे, 500 छो पियो निकिरे? केॾी तकलीफ़ थींदी आहे। ओ भॼण वारा, आऊं तुंहिंजो माल आहियां, दुनिया में कीअं सांढे मूंखे रखंदो में? केतिरा माण्हू माशाअल्लाह अंदरनि में अलाए किथे किथे पैसा पिया रखंदा, मूंखां केरु पुरे न वञे। अॼु तोखे छा थियो आहे? अॼु मूंखां छो पियो भॼी? हमरा चवंदो दुनिया में कुझु ॿियो में, हिते त ॿियो थी वई। आख़िर केतिरो भॼंदो? मैदान ई मैदान आहे, भॼी कोन थो सघे। फरमायो नांग हुनखे झलींदो, हुनजे जिस्म में वेड़बो, हुनजी निड़ीअ जो गट थी वेंदो, हुनखे ॾंगींदो रहंदो। अल्लाह जो रसूल फरमायो उन नांग में एॾो त ज़हर हूंदो, उन ज़हर जे करे उन मथे जा वार छड़ी वेंदा, ऐं हमरा हुनखे रोकींदो, पूरो हथ हुनजे वात में वेंदो, हुनखे चॿाड़ींदो रहंदो। 50,000 साल ताईं हुनखे सदा मिलंदी रहंदी। माण्हुनि चयो साईं, उहे माण्हू जिन वटि ढोर जानवर आहिनि, ॿकरियूं आहिनि, ॾिढूं आहिनि, ढगियूं आहिनि, मेहूं आहिनि, उठ आहिनि, उनजी ज़कात नथो ॾे। पाण फरमायो हिन जे मथां जेतिरा बि जानवर ज़िंदगी में ज़कात हुआ, जेतिरा बि ज़िंदगी में 5, 10, 20, 50, 200, 1000 उनजे मथां आहिनि, अल्लाह उन्हनि सभिनी जानवरनि खे ज़िंदा कंदो। सभ जा सभु थुल्हा थंबरा, हिन में को बि डुबरो न हूंदो, हिनखे सिधो सुम्हारियो वेंदो। हाणे जानवरनि खे हुकुम हूंदो, जेके खुरनि वारा आहिनि, जेके सिंगनि वारा आहिनि, हिनखे लताड़ींदा, सिंगनि सां मारींदा। पाण हिकिड़ो जॾहिं वेंदो, आख़िरी जॾहिं ख़तमु थींदो, वरी पहिरियों शुरू थींदो। माना बाक़ाइदे 50,000 साल ताईं आहे सज़ा हिनखे मिलंदी रहंदी। पोइ रब जी मर्ज़ी आहे, वणे त हिनखे जन्नत में दाख़िल करे, वणे त हिनखे अञा सज़ा। केॾी सज़ा आहे? ऐं माल दौलत प्यारी थी लॻे न, आज़माइश। हदीस तव्हांखे ॿुधाईंदो हलां, थोरी ॾिघी हदीस आहे, ॻाल्हि खे मुख़्तसिर करिणो आहे त दौलत इंसान जे लाइ वॾी आज़माइश आहे। सही बुखारी जी रिवायत है, अल्लाह जो रसूल फरमायो त 3 माण्हू दुनिया में, अल्लाह असां खां पहिरीं 3 माण्हू हुआ।
टई बीमार, टई मोहताज, टई मिसकीन। हिकिड़ो कोढ़ जो मरीज़, ॿियो ठोड़ो वार ठुपणो हुजेसि मथे ते, ऐं टियों अंधो। ख़ालिक़े काइनात फ़रिश्ते खे मोकिलियो, ही मुंहिंजा टे बाना आहिनि, इन्हनि टिनी खे आज़माइणो आहे। पहिरीं फ़रिश्तो उन ठोड़े ॾे, बल्कि कोढ़ जे मरीज़ ॾे वियो। कोढ़ जी वॾी ख़तरनाक बीमारी, रब रहम करे। इंसान खे जॾहिं कोढ़ जी मरज़ लॻंदो आहे त अंदरां जा हॾा हुनजा ॻरणु शुरू थींदा आहिनि, इंसान जी सूरत तब्दील थी वेंदी आहे। आयो उन कोढ़ जे मरीज़ ॾे, फ़रिश्ते चयुसि ॾे ख़बर, कहिड़ी ख़बर आहे? चयुसि कहिड़ियूं ख़बरूं ॿुधाए? बीमारी बि अहिड़ी आहे जो केरु वेझो अचण लाइ तयारु कोन्हे। यार मूंखे न लॻी वञे, माण्हू मूंखां नफ़रत था कनि। छा थो चाहियूं? ठीक थी वञे। हथ जो फेरेसि अल्लाह जे हुकुम सां बिल्कुलु तंदुरुस्त, बीमारी किथां वई। सुवाल थो करे ॾे ख़बर तोखे जानवरनि में कहिड़ी शइ पसंदि आहे? चयोसि उठ मूंखे ॾाढा वणनि था। ठीकु आहे। हिकिड़ी ॾाची हिनखे ॾिनी हुई जेका फर ॾियण जी वेझी हुई। दुआ कई हुई त अल्लाह तुंहिंजे माल में बरकत ॾे। हलियो आयो वरी ठोड़े ॾे, वॾे ख़बर जी ख़बर कहिड़ो वार हिकिड़ो बि कोन्हे। जीअं न पाण ठोड़े ते मश्किरियूं कंदा आहियूं, को ठूंगा पढ़ंदो आहे, को हाथ ठोड़ा, को एयरपोर्ट, हले छा छा मिसकिन खे पिया चवंदा आहिनि। छा थो चाहीं? वार थियनि, मथे पहिरीं त वार थी विया सुहिणा रब जे हुकुम सां। ॾे ख़बर तोखे जानवर कहिड़ा पसंदि आहिनि? चई मूंखे गऊं पसंदि आहे। उनखे हिकिड़ी ढुकी गऊं ॾिनी वई, दुआ कई त अल्लाह तोखे बरकत ॾे। हलियो वियो। आयो नाबीन ॾे ख़बर। अची कहिड़ियूं तूं ख़बरूं ॿुधी? अखि न आहे, नूर न आहे त कुझु बि न आहे, न पंहिंजे खे ॾिसां न पराए खे, का शइ दुनिया जी ॾिसण में कान थी अचे। पोइ चाहे तो अखियूं थी वञनि, हथ पहिरीं अखियूं थी वियूं, सॼो थी वियो। ॾे ख़बर तोखे जानवर कहिड़ा पसंदि? चई मूंखे ॿकरियूं पसंदि आहिनि। हिन खे ढुकी ॿकरी ॾिनी हुई, दुआ करे अल्लाह बरकत ॾे। हाणे ही टई माण्हू वॾा मालदार थी विया, छो जो अल्लाह ताला बरकत ॾिनी, फ़रिश्तो मोकिली, बीमारियूं ख़तम थियूं, माल ई माल थी वियो। हमारा संभाले न पिया सघनि एतिरो माल, काफ़ी अर्सो गुज़री वियो। अल्लाह उन फ़रिश्ते खे सॼो, जी मुंहिंजा रब। चई टे माण्हू यादि? हा जी मुंहिंजा रब। चई उनखे आज़मा। मिसकीन हुआ, ग़रीब हुआ, मिसकीनी ख़तम थी वई, बीमारी ख़तम थी वई, माल ई माल अची वियो। हाणे वञी हिनखे आज़मा, ॾिस त मुंहिंजा माना छा था कनि। पहिरीं न कोढ़ जे मरीज़ ॾे चए थो, हाणे कोढ़ जो मरीज़ कोन्हे, माशाअल्लाह तंदुरुस्त आहे, मालदार आहे। ही पंहिंजी हालत कपिड़ा मेरा, माना जीअं मुसाफ़िर माण्हू थींदो आहे। अॻे सफ़र ॾुखिया, हींअर त टूडी में वेठो, जहाज़ में वेठो, का ख़बर कान्हे हमरा किथां आयो। उन दौर में सफ़र बि हूंदा हुआ, ॾुखिया सफ़र आहे, जानवरनि ते सफ़र आहे। सदा लॻायूं अबा मुसाफ़िर आहियां, वञणो बि परे आहे, सफ़र जो सामान बि खुटी पियो आहे। हिकिड़ो जानवर अल्लाह जी राह में ॾे त पंहिंजी मंज़िल ते पहुचां। हुन चयो यार ॻाल्हि इहा त तोखे ज़रूरु ॾियां हा, पर ही मसला जी पाण कंदा आहियूं। छोकिरे जी ख़ाली तहोर शादी त थी परे, इहो बि लाज़मी आहे। काज करिणो आहे, भले जो छोरो 17 साल जो थी वञे, पर हिन काज जा सिर वेठो आहे तहोर कान थी आहे। कहिड़ो तरीक़ो आहे मूंखे सम्झ में अञा ताईं कोन आई ॻाल्हि। लखे लुटाए छॾींदासूं। पाड़े में मिसकीन हूंदो, ग़रीब हूंदो, बेव हूंदी, मस्जिद हूंदी, का शइ हूंदी, यकीन कर त 500,000 ॾियण जे लाइ हथ तकंदो, ऐं हिते लखे रुपया लुटाए छॾींदा। ही बि थो चए यार आऊं ॾियां हा, पर ही मसला। फ़रिश्ते जो ॻाल्हि ॿुध, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां। चओ ॾे ख़बर को दौर तोखे यादि आहे? कहिड़ो? कोढ़ जो मरीज़ हुए, टके टके जो मोहताज हुए, माण्हू तोखां नफ़रत कंदा। उन रब तोखे मालदार कयो, तुंहिंजी बीमारी ख़तम कयईं, मैं उन जे नाले ते हिकिड़ो जानवर ॾियण लाइ तयारु कोन्हे। चाऊं सम्झी वियुसि। छा सम्झी? लॻे थो त मुखालिफ़नि सां मिली पोइ अची मूंसां मिलियो हुई। जे पाण हूंदो असां ताईं
बाबा ॻाल्हि फिलाणे कई हूंदी, अरे निभागा पंहिंजे किरदार खे त ॾिस, पोइ ॿियनि खे चओ। ओ मुसाफ़िर साहब, तोखे मालूम हुअणु घुरिजे आउं खानदानी मालदार आहियां, खानदानी। हाणे फ़रिश्ते खे चए आउं खानदानी मालदार आहियां। फ़रिश्तो छा थो चएसि? मां ॻाल्हि ॿुध, जे तूं पंहिंजी ॻाल्हि में सचो आहीं पोइ त को मसइलो कोन्हे, पर जेकॾहिं मुंहिंजे साम्हूं कूड़ पियो हणी त अल्लाह ताला तोखे ईअं ई कोड़ जो मरीज़ मोहताज करे ईंदो पहिरियों। फअम्मल इंसानु इज़ा मब्तला रब्बुहु फअकरमहु वनअमहु फयक़ूलु रब्बी अकरमन। जॾहिं इंसान खे अल्लाह आज़माईंदो आहे, हुनखे माल ऐं दौलत सां नवाज़नि त पंहिंजी रहमतूं कंदो आहे। फयक़ूलु रब्बी अकरमन, चवंदो फिरंदो आहे यारो वॾी मुंहिंजे रब इज़त कई आहे, वॾा मुंहिंजा ठठ लॻा पिया आहिनि, हेतिरा नौकर, हेतिरा चाकर, एतिरियूं ज़मीनूं, हेतिरा बंगला, एतिरियूं गाॾियूं। वअम्मा इज़ा मब्तलाहु फ़क़दर अलैहि रिज़्क़हु फयक़ूलु रब्बी अहानन। कि अल्लाह साॻियो न माण्हू खे आज़माईंदो आहे कि रिज़्क़ में थोरी कमी ईंदी आहे, छा चवंदो आहे यारो अल्लाह मूंखे ज़लील करे छॾियो, म्या किथे मुंहुं ॾेखारण जहिड़ा कोन आहियूं, ज़मीनूं बि हली वियूं, फसाद थी विया, मसला सॼा ख़राब थी विया। चयो इंसान मथे खां हेठि अचण वारा, अच तोखे ॿुधाए त तोखे मूं हेठि छो कयो। कल्ला बल्ला तुकरिमूनल यतीम, ख़बरदार तुंहिंजे मन में यतीम लाइ इज़त कान हुई। वला तहाज़ून अला तामिल मिस्कीन, चई मिस्कीन खे तो कॾहिं खाधे जी सलाह कान कई। वताकुलून तुरास, चई मोलनि जो माल बहड़प करे वे, जेके हक़दार हुआ, जेके तुंहिंजा वारिस हुआ, उन्हनि खे बि अंगूठो ॾेखारे छॾियई। अचना तोखे मूं हेठि कयो आहे, इन जी वजह हूंदी। तोखे ख़बर पए त मिसकीनी थींदी छाहे, तोखे ख़बर पए त तंगदस्ती थींदी छाहे, तोखे ख़बर पए त मुहताजी थींदी छाहे। अरे मुहताजनि ते तो मश्करियूं कयूं, तो मिसकीननि ते मश्करियूं कयूं, न यतीमनि जो ख़्यालु कई, न पाड़े वारनि जो ख़्यालु कई, न पंहिंजनि जो ख़्यालु कई, न परायनि जो ख़्यालु कई। अॼु तोखे ॿुधायां तोखे मूं ज़िलत में छो ॾिनो आहे। वरी हलियो अॻियां उन ठोड़े वटि, पर इहे ठोड़ो कोन, माशाल्लाह वॾा सुहिणा सुहिणा वार हुअसि, मालदार आहे, पैसे वारो आहे। चइबा मुसाफ़िर आहियो, वञिणो बि परे आहे, माल जेको दौलत हुई या ख़र्च हुयो, ख़र्च ख़तमु थी वियो आहे। पोइ हिकिड़ो जानवर ॾे अलाह जी राह में विकिणी धिकिणी पंहिंजी मंज़िल ते पहुचां। हिन बि साॻियो रोअणु शुरू कयो, यार ॾियां हा पर मसला मसाइल अल्लाह जा बाना, तोखे हेतिरो अल्लाह माल ॾिनो आहे, उनजे नाले ते मूंखे हिकिड़ो जानवर कोन थो ॾे। अड़े उहो वक़्तु यादि थी जॾहिं मथे ते वार बि कोन हुई, कीअं तोसां माण्हू मज़ाकूं कंदा, ठठोलूं कंदा। उन मालिक तोखे बहितरीन वार बि ॾिना, तोखे सिहत ॾिनई, टके टके जो मुहताज हुए, मालिक तोखे मालदार कयो, उन रब जे नाले ते ॾिन नथो मूंखे। चवंदा मुसाफ़िर लॻे थो त पहिरीं मुंहिंजे मुखालिफ़ खां तूं मिलियो ई पोइ मूंसां मिलियो। मियां साहब आऊं त ख़ानदानी मालदार आहियां, ख़ानदानी, तोखे कंहिं ग़लति ख़बर ॾिनी आहे। फ़रिश्ते चयो ॻाल्हि ॿुध, जे तूं सच पियो ॻाल्हाईं त को मसइलो कोन्हे, पर जेकॾहिं कूड़ पियो ॻाल्हाईं तोखे अल्लाह ताला उन पहिरीं हालत में हाणे जंहिंमें पहिरियों माना वार बि वरी छड़णु शुरू थियनि ऐं टके टके जो मुहताज। हलियो वरी आयो हुन नाबीन ॾे, अॼु नाबीन कोन्हे, माशाल्लाह अखियुनि वारो आहे, वॾो मालदार आहे। उहा साॻी सदा लॻाई, मुसाफ़िर आहियां, परे पंधा, हिकिड़ो जानवर अल्लाह जी राह में विकिणी धिकिणी पंहिंजे कम ते, पंहिंजी मंज़िल ते पहुचां। ॻाल्हि ॿुध यारो, अंधो होसि, मालिक मूंखे अखियूं ॾिनियूं, मुहताज होसि, मूंखे मालदार कयईं, हुन रब जे नाले तो मूंखां सुवाल कयो आहे, ऐं तोखे ॿी थो सलाह ॾियां। कहिड़ी? सोच थी सघे थो त हिकिड़े जानवर मां तुंहिंजो गुज़ारो न थिए, ईअं न थिए जो तुंहिंजो पंधु परियो हुजे, वरी ॿिए हंधा किथां सुवाल करी, मूं वटि घणेई पियो आहे, जेतिरो खपनि काहे वञ, पंहिंजी वञी ज़रूरत पूरी कर। हिन जो भाउ ख़ुशि थी, तुंहिंजा ॿ दोस्त उहे नाकामयाब, अल्लाह तोखे कामयाबु कयो। इहो कामयाबु को माण्हू थिए थो। दौलत ख़तरनाक आहे, बेहतर बि आहे, दौलत ख़राब कान्हे,
दौलत होंदे तो उमरो कंदे, दौलत होंदे तो हज कंदे, दौलत होंदी तो मस्जिद ठाराईंदे, दौलत होंदे तो यतीम खे ॾींदे, दौलत होंदी तो बेवाउनि खे ॾींदे, दौलत होंदे तो माण्हुनि जा कम कंदे। पर इनखे सही इस्तेमाल कर जेको हक़ आहे ऐं तव्हां उनजी ज़कात अदा कयो, को गुनाह कोन्हे। इंशाअल्लाह तव्हांजी दौलत पाक साफ़ आहे, अल्लाह अञा बरकत ॾींदो। यो फैली कोन तुम ला तुज़लमून, मालिक जो वापसि कंदोसीं, ज़ुल्म कोन कंदोसीं। बतसूम रमदान, ए जन्नत में वञण वारा मुंहिंजा सहाबी सभ खां पहिरीं ॻाल्हि आहे त रब जी इबादत कंदे उन सां गॾु कंहिंखे शरीक न कंदे। निमाज़ अदा करणी अथई, ज़कात ॾियणी अथई, रमज़ान जा रोज़ा रखणा अथई। रमज़ान अचे पियो, केतिरा माण्हुनि जा मुंहं नंढड़ा थी विया आहिनि, जो ख़ैर आहे सी रमज़ान पियो अचे, आफ़त पई अचे चंडा, रमज़ान पियो अचे कि तुंहिंजे लाइ कहिड़ो मसइलो आहे। वो दौर हलियो वियो जो जॾहिं पाबंदियूं हुजूं, हाणे हर होटल में थोरो परदो करे, हर तोखे शइ मिलंदी, पकोड़ा मिलंदई, जेको चई समोसा मिलंदी, तुंहिंजो पेट पियो भरबो, तोखे कहिड़ो मसइलो थियो। फुतिहत अबवाबु समा, फुतिहत अबवाबु रहम, फुतिहत अबवाबुल जन्न, गुल्लिकत अबवाबुन नीरान। मुंहिंजे पैगंबर सां फरमायो, जीअं ई रमज़ान जो महीनो अचे थो, अल्लाह आसमान जा दरवाज़ा खोले छॾींदो आहे, जन्नत जा दरवाज़ा खोले छॾींदो आहे, रहमत जा दरवाज़ा खोले छॾींदो आहे ऐं जहन्नम जा दरवाज़ा बंदि थो करे। वलिल्लाहु उत्क़ा मिनन नार व ज़ालिका कुल्लु लैल, रोज़ाना इफ्तार जे वक़्तु अल्लाह ताला अलाए केतिरनि माण्हुनि खे हिन रमज़ान जी बरकत सां जहन्नम खां आज़ाद थो करे। फमन ज़ुज़िया अनिन नार उदखिलल जन्नत फ़क़द फ़ाज़ वमल हयात दुनिया इल्ला मताउल गुरूर। ओ दुनिया वारो जेको जहन्नम खां बची वियो, जन्नत में दाख़िल थियो, इहो इंसान कामयाब आहे। तो दुनिया के मामलात के कामयाबी केतिरो कामयाबी, अरे 80 साल का पोइ त निभागा हलण जहिड़ो बि कोन्हे, घर वारा दुआऊं था कनि, मौली साहब दुआ कर बाबे जन, अब कहिड़ी दुआ कयां, ऐं हासे कर छेड़ींदो आहियां, चए छा थो साईं बाबा ॾाढी तकलीफ़ में, माना दुआ कर त हल एक वेझो आहे कब्रिस्तान। अरे तुंहिंजो पुटु बीमार थींदो, अखियुनि मां लुड़क पिया वहनिसि, हमरा यकीन कर कंट्रोल में कौन पियो अचे, वॾी मुश्किल सां माण्हू ख़ैर त आहे साईं बचिड़ो बीमार आहे, दुआ कर त मुंहिंजो बचिड़ो। तुंहिंजो पीउ रोई तुंहिंजे लाइ दुआऊं थो घुरे ऐं तूं जेको आहे की थो हले बाबू, हाणे वीचारो इलाही तंग थी पियो आहे, केतिरो कमाईंदे। वमल हयात दुनिया इल्ला मताउल गुरूर। ओ दुनिया वारो, दुनिया जो सामान केतिरो वधीक छो न हुजे, केॾो मालदार छो न हुजे, केॾो लग्ज़री गाॾियुनि में छो न हली, केॾे बहितरीन बंगलनि में छो न हुजे, भले तो संगे मरमर जा फर्श विछाया आहिनि, पर यादि रखिणो ॾींहुं अचण वारो आहे जेको छब आई, ख़ुदा करियो नसीब ते जेके ख़बर किन मिट्टी में हलणो अथई, आयो वहे त को गॾु कोन हुई, वें त तॾहिं बि केरु कोन थई करे, पर कंहिं साणे चयो आहे किरदारु कहिड़ो रखणो आहे। कि जॾहिं दुनिया में ईंदो आहीं त तुंहिंजी रड़ पई पवंदी आहे, पर माइट पिया खिलंदा आहिनि, मुबारकबाद, तुंहिंजी रड़ पई पए, छो जो शैतान जा चूंडी अची अची वई त मूं पोइ ॾिसंदा त थोरो वॾो थी। घर वारा ख़ुशियूं पिया मल्हाइनि, तूं रोई पियो कि तूं उहो किरदारु अदा करे वञ, तूं खिलंदो वञ हिननि खे रोअण ॾे। या अय्युहन नफ्सुल मुतमइन्ना इरजी इला रब्बिकी राज़ियतम मर्ज़िया। ऐलान ते ओ इत्मीनान वारी जान, अॼु राज़ी ख़ुशी पंहिंजे रब ॾे मोट, अहिड़ो किरदारु अदा कर जो तुंहिंजे लाइ अॻियां ऐशो आराम हुजे, क़ब्र में बि तुंहिंजे लाइ सहूलियत हुजे, त क़यामत में मीज़ान जो जॾहिं अमाल तोरिया वेंदा उन वक़्तु तोखे सहूलियत हुजे। जॾहिं पुलसरा ते नबी चवंदा अल्लाह तूं बचाइजां ऐं सुकून सां, ऐं चवंदा जेको हदीस में चवंदो ज़ख़्मी थी निकिरी वियो, अरे ख़ुशकिस्मत आहे ज़ख़्मी बि निकिरी त वियो न। त अल्लाह जा बानो ई महीनो अचे पियो, बरकतनि वारो महीनो अचे पियो, हिन में रोज़ा रखो, अल्लाह खे राज़ी कयो, उनखां दुआऊं घुरो, तिलावत क़ुरान कयो, रातिनि जो क़याम कयो। मन साम रमज़ान ईमान व एहतिसाब गुफ़िर लहु मा तक़द्दम मिन ज़ंबिही, मन क़ाम रमज़ान ईमान व एहतिसाब गुफ़िर लहु मा तक़द्दम मिन ज़ंबिही। फरमायो जे रोज़ा रखिया सवाब जी नियत सां, ईमान एहतिसाब सां, इंशाअल्लाह अल्लाह उनजा अॻियां सभु गुनाह माफ़ कंदो। जेको रातिनि जो बीठो चौंक ते न, मस्जिद में या घर में,
अल्लाह जे साम्हूं बीठो आहे, निमाज़ पढ़े पियो, ज़िक्र अस्कार करे पियो, तिलावत क़ुरान पियो करे। अल्लाह ताला इन जी बरकत सां हिन खे हिन जा पुराणा सभु पोयां गुनाह माफ़ कंदो। रब खां दुआ आहे त रब साईं मूंखे तव्हांखे असां सभिनी खे सही माना में क़ुरान ऐं सुन्नत ते अमल करण तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।